दड़े वेझो मेन प्राइमरी स्कूल रसूल बख्श बरोही जे चौतरफ़ बीठल बरसाती पानी अञा ताईं निकाल थी न सघियो आहे। प्राइमरी स्कूल जे चौतरफ़ बरसाती पानी बीठल हुजण करे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे स्कूल अचण में सख़्त ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। जॾहिं ते उस्ताद ऐं शागिर्द बरसाती पानी मां गुज़री स्कूल अचण ते मजबूर आहिनि। स्कूल जी इमारत जी छित जा चापूड़ किरी रहिया आहिनि। कंहिं बि वक़्तु वॾे हादसे जो पिणु इम्कान आहे। बरसाती पानी जे करे तदरीसी अमल पिणु सख़्त मुतासिर आहे। बीमारियूं पखण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। बदबू सबब तदरीसी अमल सख़्त मुतासिर आहे। बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ उस्तादनि मुश्ताक अकबर मेमून सुहेल मेमून ऐं शागिर्दनि एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते प्राइमरी स्कूल जे उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्राइमरी स्कूल जे चौतरफ़ बरसाती पानी बीठल आहे, जंहिं करे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। बीठल बरसाती पानी निकाल न थियण सबब बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। उस्ताद ऐं शागिर्द गंदे पानी मां गुज़री स्कूल अचण ते मजबूर आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि ऐं वालिदेन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मेन प्राइमरी स्कूल रसूल बख्श बरोही मां बरसाती पानी नेकाल कराए ॾिनो वञे। तव्हांजो बरसात सबब ई असांजो स्कूल ॿुॾो पियो आहे। रसूल बख्श बरोही जे नाले सां असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। टीओ साहिबु आहे, DC साहिबु आहे, अदा लतीफ़ मेमन साहिब खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे स्कूल पंहिंजो ठाराए ॾिनो वञे। हिते ॿार जेके आहिनि से तमामु हिकिड़ो माना सीरियस हालत में वेठा आहिनि। स्कूल जी जेका आहे छित तमामु ज़बून हालत में लॻी पई आहे। केॾी महिल बि के चापोड़ा वापोड़ा के शागिर्दनि जे मथां किरी सघनि था। सो बराए महिरबानी गुज़ारिश थी करिए त महिरबानी करे असांखे हीउ स्कूल ठाराए ॾिनो वञे। हिन बुनियादु थोरो जेको आहे सो रोड खां बि थोरो बुनियादु असांखे मथे रखाए ॾिनो वञे। सॼो स्कूल असांजो ॿुॾो पियो आहे। वॾी महिरबानी थींदी सिंध गवर्नमेंट जी, DC साहिबु, TO साहिबु, अदा लतीफ़ मेमन सिजावल।